ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन अवां सां शेयर करियां। इरसा पारां तकरारी टीपी लिंक कैनाल खोलण ते सिंध हुकूमत जो सख्त एहतजाज फौरी बंद करण जो मुतालबो कयो वियो आहे। सूबाई वज़ीर याम खान शोरे इरसा के ख़त लिखी तकरारी टीपी लिंक कैनाल बंद करण जो मुतालबो कयो आहे। सिंध हिन वक्त पानी जी शदीद खोट के मुंह ॾेई रहियो आहे। याम खान शोरो जो चवण आहे सिंध में पानी जी खोट जो तनासिब 62% ताईं पहुची वियो आहे। पंजाब जे कैनालनि में पानी जी खोट जो तनासिब 54% आहे। टीपी लिंक कैनाल खोलण सां सिंध में सूरतयाल वधीक ख़राब थी सघे थी। ख़त में इहो ॼाणायो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। इरसा पारां तकरारी टीपी लिंक कैनाल खोलण ते सिंध हुकूमत जो सख्त एहतजाज फौरी बंद करण जो मुतालबो कयो वियो आहे। सूबाई वज़ीर याम खान शोरे इरसा खे ख़त लिखी तकरारी टीपी लिंक कैनाल बंद करण जो मुतालबो कयो आहे। सिंध हिन वक्त पानी जी शदीद खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे। याम खान शोरो जो चवण आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर शाहिद मीर सहतो खां। जी शाहिद, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, इरसा पारां तकरारी टीपी लिंक कैनाल खोलण जो जेको मंसूबो आहे उनखे बंदि करण लाइ सिंध हुकूमत सख़्तु एहतजाज जो जेको आहे उहो ऐलान कयो आहे। गॾोगॾु सिंध हुकूमत पारां हिकिड़ो ख़त लिखियो वियो आहे इरसा खे त जेको कैनाल आहे उनखे जल्द बंदि कयो वञे। सिंध जे आबपाशी वारे वज़ीर याम खान शोरो इहो ख़त लिखियो आहे त हीउ जेको टीपी लिंक कैनाल आहे उनखे जल्द खां जल्द बंदि कयो वञे। ऐं वज़ीर आबपाशी चयो आहे त हिन वक़्तु सिंध में पाणी जी शदीद खोट आहे, जंहिंजे करे हीउ जेको कैनाल आहे उहो कॾहिं नथो ठही सघे। गॾोगॾु जाम खान शोरो चवणु आहे त सिंध में पाणी जी 62% ताईं खोट जेका आहे उहा पैदा थी वई आहे। पंजाब में बि 54% पाणी जी खोट आहे। तंहिं बावजूदि हीउ जेको टीपी कैनाल जेको आहे उहो कढियो पियो वञे। आबपाशी वारे वज़ीर चयो आहे त हिन वक़्तु टीपी लिंक कैनाल खोलण सां सिंध में जेका सूरतयाल आहे उहा अञा वधीक ख़राब थी सघे थी ऐं इरसा खे हिन मामले ते सोचणु घुरिजे। गॾोगॾु आबपाशी वारे वज़ीर जो चवणु आहे त हिन वक़्तु टीपी लिंक कैनाल खोलण सां न रुॻो हीउ जेको मसइला पैदा थींदा, पर ईअं सम्झिजे त सिंध जे जेको आहे ज़ख़्मनि ते हिन वक़्तु लूणु बुरकणु बराबरि हूंदो ऐं सिंध अॻे ई पाणी जी खोट सां मुंहुं ॾेई रही आहे। गॾोगॾु आबपाशी वारे वज़ीर इहो चयो आहे त असां इरसा खां हिन मामले ते सख़्तु मुतालबो कयो आहे त हीउ जेको कैनाल आहे टीपी लिंक इनखे जल्द खां जल्द बंदि कयो वञे। सिंध में हिन वक़्तु पाणी जी जेका खोट आहे उहा ॾींहों ॾींहुं शिकत कंदी थी वञे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शाहिद अपडेट करण जे लाइ।